रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नस्र मिन अल्लाह व फतन करीब या कल अब्दु व या कनस्ताइन काबिल एहतराम मुझा दोस्तों भाईरो बुजुर्गो मीर मुबीन अहमद खान बुलो साहब हाफिज असांजो बा मोहम्मद रफीक सुमरो साहब अब्दुल कदूस बुलो साहब नूर मोहम्मद सुमरो साहब मोहम्मद नवाज जतोई साहब ऐं असांजो प्यारो दोस्त असांजो बा मेज़बान अहमद नवाज इनकलाबी साहब ऐं जेतिरा दोस्तो भाईरो बुजुर्गो सब असांजा भावर आयो अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। वसे भित तुंहिंजी भला रा सदा सदा देश परदेश सारा वसन कॾहिं सिंध जी सिंध मेरी न थिए कॾहिं मोड़ तुंहिंजा न मुरझाए जाए। मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा भाईरो जीअं असांजो साईं मोहम्मद नवाज जतोई साहब चयो त असांजी कौम सो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां मुंहिंजा दोस्तो हिते जेतिरा बि पाण रहूं था हिते सिंध में सिंध अम्मा में जेतिरा बि रहूं था सिंध जो खाऊं था भले हू जतोई हुजे भले हू शर हुजे हू सुमरो हुजे जा को अराई हुजे या को जट हुजे या को ॿाहिरों आयल हुजे जेके हिते सदन खां आबाद आहिनि उन्हनि जी तव्हांजी असांजी कौम हिकिड़ी आहे जेका आहे सिंधी कौम पाण सभु सिंधी आहिनि। हे कौम असां कौम परस्त न आहियूं असां जेके हिते रहंदा आहिनि जीअं हाणे माण्हू कुझु अबोझ माण्हू कुझु नंढड़ी सोच रखण वारा माण्हू कौम सॾींदा आहिनि ज़ात खे बिरादरी खे कौम सॾींदा आहिनि बाबा ही कौम जतोई आहे बाबा ही कौम सुमरो आहे ही शर आहे ही आहिनि बिरादरियूं। कौम तव्हांजी असांजी सभिनि जी हिकु आहे जेको सिंध में रहंदड़ आहे उहो सभु सिंधी आहे असांजो भाउ आहे सदन खां आबाद आहे इंशाअल्लाह। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां जीअं हिते असांजो इनकलाबी साहब फरमायो सभ खां पहिरियों त मां साईं जन खे मुबारकबाद कंदुसि पेश कंदुसि हिन जी जनम ॾियारे जी। जीअं चए त हिते पने आकल जे स्कूलनि जो हाल कोन्हे छा तव्हां एग्री आहियो पने आकल जा स्कूल ख़राब आहिनि जाओ ज़बून आहिनि छा पूरी सिंध में ॿिया स्कूल भला आहिनि? मुंहिंजा साईं सॼी सिंध जो बेड़ो ॿुॾो पियो स्कूलनि जो। हिते मां तव्हांखे फिगर ॿुधाईंदो हलां त असांजो जेको ज़िलो आहे घोटकी ज़िले में 358 आज़ान थिए आधे अमरनाथ ॿुधायो त पने आकल जे स्कूलनि जी हालत ख़राब आहे सो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त घोटकी समेत सॼी सिंध जे स्कूलनि जो बेड़ो ॿुॾल आहे। जे स्कूलनि में अचो त उहो साॻियो हाल आहे जे वरी हॉस्पिटल में अचो त उहो साॻियो हाल आहे जेकॾहिं अचो पुलिस जे महकमे में त साॻियो हाल आहे जे फुड में अचो त साॻियो हाल आहे। असांजे सिंध जो निज़ाम बहितर कहिड़ो आहे मां असेंबली जे फ्लोर ते कई दफ़ा ॻाल्हायो आहे हिन दफ़े जनाब स्पीकर आगा सुराज साहब खे चयल हूंदो आहे त शहरयार खे कोशिश करे वाइंड अप कंदो कर कोशिश करे इनके इग्नोर कंदो कर इनके मौक़ो न ॾींदो कर ॻाल्हाइण जो सो ही गिला कंदो आहे। अरे बाबा गिला असां छा कंदा असां हक़ीक़त बयान कंदा आहियूं जेका हक़ीक़त बयान कनि गिला आहे त पोइ गिला ई ठीकु आहे असां हक़ीक़त बयान कंदा आहियूं असेंबली ते बि इंशाअल्लाह असां जेके हक़ीक़त हूंदी उहा हिते बि ॿुधायूं था असेंबली में बि ॿुधायूं था ऐं ॿुधाईंदा रहंदासीं। मां हाणे साईं सरदार शाह खे चयुमि त बाजा साईं तव्हां चओ था असां जेको आहे सो पंहिंजी न्याणी मां जेको आहे सो दाख़िल कराए छॾी आहे गवर्नमेंट जे स्कूल में सिर्फ़ु तुंहिंजी हिकु न्याणी उहा असांजी न्याणी आहे तुंहिंजी हिकु न्याणी जे गवर्नमेंट जे स्कूल में तूं दाख़िल कराए छॾी त सॼी सिंध जा स्कूल सुधरी विया। 358 स्कूल त घोटकी में आहे जेको बग़ैर छत जे ॿार पढ़नि था जेकॾहिं उस्ताद आहिनि तो 4-5 छोकरा हेठि वेठा आहिनि उनखे बग़ैर छत जे हाणे त सियारो चिटके ते वेठा आहिनि झटका पोइ त मां सम्झां थो उस्ताद भॼी वेंदा छोकरा ई घुम सो ही हालत आहे सिर्फ़ मां सम्झां थो त घोटकी में 358 त साॻियो हाल सखर में बि आहे साॻियो हाल शिकारपुर में बि आहे खैरपुर में बि आहे इंशाअल्लाह असां तव्हां सां गॾु आहियूं। जी हाणे साईं चयो पने जा सिर्फ़ु 300 स्कूल बंदि आहिनि सो ही
अंग अखर मूंखे तव्हां ॾिजो ये खड़ी करे इंशाअल्लाह 27 तारीख़ ते वरी इजलास जी कारवाई थींदी उनमें सब का पहिरियों जेको मुंहिंजो आवाज़ हूंदो पंहिंजे ज़िले खे छॾे करे तव्हांजे इंशाअल्लाह तव्हां मूंखे इहो पंहिंजो दर्द ॿुधायो आहे इंशाअल्लाह ही तव्हांजो दर्द सिर्फ़ हेतिरे ताईं महदूद न रहंदो इंशाअल्लाह असेंबली जे फ्लोर ते तव्हांजे पन्याकल जे स्कूल जे लाइ ऐं मां ॻाल्हाईंदुसि तव्हांजा चूंडियल नुमाइंदा हितां जे कोई न ॻाल्हाईंदा मां ॻाल्हाईंदुसि ऐं तव्हां ॿुधंदव इंशाअल्लाह हक़ हिननि खे कोन छॾिबो इंशाअल्लाह असां हमेशह मुंहिंजो त नारो बि इहो आहे त इंशाअल्लाह असां वोट संगत खां हमेशह पिनी वरितो आहे ऐं हक़ पंहिंजो इंशाअल्लाह छिनी वठंदासीं वॾी महिरबानी आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन